या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। ओ मौला अज 9 ज़ुल्हज फ़कीर अरबाब अली साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई। अॼु को असांजे जमायत जे निगरान फ़कीर अरबाब अली साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे, साईं जे पुटनि खे, न्याणियुनि खे, भाउरनि खे, भाइटनि खे, बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। रब फ़कीर साईं जी क़यामत ताईं कॾहिं रोज़ी न खुटे, हिन खे मोहम्मदी महबूब जे गंज मां गंज अता फरमा। नबी साईं जे सदके फ़कीर अरबाब अली साईं खे गंज अता फरमा। ओ मौला अॼु असां जेके बि हिन दुआ में वेठा आहियूं, अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। तव्हांजी अल्लाह वधायो साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं खे नौकरी अता फरमा। फ़हीम मोहम्मद लाशारी साईं खे नौकरी अता फरमा। अल्लाह यार साईं जा गुलज़ार अली साईं जा बेड़ा पार फरमा। इरशाद अहमद सुमरो के नबी साईं जो वास्तो थी ऑफिसर बना। अल्लाह असां सभिनी जो बेड़ो तार। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। अॼु 9 ज़ुल्हज सफ़ीर इमाम हुसैन हज़रत मुस्लिम बिन अकील जी शहादत जो ॾींहुं आहे। मुस्लिम बिन अकील सरदार जो वास्तो थी रब मुंहिंजी मदद फरमा। ओ मौला हर मज़लूम जी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।